नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के खैरपुर का खबर ॾे नालो अवामी न्यूज़ पारां हिकु सिंध हिकु सकाफ़ती सिर ऐं सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में खैरपुर जे जंग में सकाफ़ती रंग निखरी पिया आहिनि। खैरपुर पाकिस्तान मुस्लिम लीग ज़िले खैरपुर जनरल सेक्रेटरी सईद अहमद बलेदी, नामवर सियासी समाजी रहनुमा मीर हज़ार खान कोलाची, खैरपुर मुस्लिम लीग फंक्शन लेबर विंग सिंध जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर प्यारो खान फलफोटो जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जा थोराइत आहियूं जिन सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अवामी चैनल जे तरफ़ां ऐं मां इन ते चेयरमैन साहब खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिं एकता ॾियारे जे हवाले सां हीउ प्रोग्राम रखियो आहे पंहिंजे चैनल जे तरफ़ां। असांखे जेको सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे सिंध जो, इहो तमामु हिकिड़ो शाहूकार ॾिहाड़ो आहे। सिंधी सहाफ़त तमामु हिकिड़ी अंग्रेज़ी में चवंदा रिच सहाफ़त आहे, हज़ारे लखे साल पुराणी सहाफ़त आहे इहा सकाफ़त आहे ऐं इहा असांखे जेका आहे उजागर करे थी मोहन जे दड़े खां वठी ऐं जेके बि आहिनि पंहिंजो सकाफ़ती ॾिहाड़ा असांजा हर साल जेके थींदा आहिनि उन ते सभु सिंधी असां सेलिब्रेट कंदा आहियूं। ख़ासि करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त इहे सकाफ़ती ॾिहाड़ा हुजणु खपनि। इहा असांजी सुञाण आहे, पहचान आहे। इहे शयूं जेके आहिनि हर साल जेके बि असांजा दोस्त सहाफ़ी चैनल जेके बि इहे मल्हाइनि था, इन्हनि सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां। ये तमामु सुठी ॻाल्हि आहे। मां इनखे अवामी न्यूज़ इदारे खे पूरी खे मुबारकबाद थो ॾियां कि सिंधी अॼु जे टॉपिक डे जे हवाले सां जेको प्रोग्राम कनि था, इहो सुठी ॻाल्हि आहे ऐं इहो प्रोग्राम थियणु खपनि। ऐं तक़रीबन असां हर सिंधी माण्हू खे गुज़ारिश कंदासीं कि इन प्रोग्राम में वधि में वधि शामिलु थियनि ऐं पार्टिसिपेट थियनि ताकी असां इन सिंधीअ जा जेको डे आहे इनखे असां वधि में वधि कामयाबु कयूं। हीअ असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि हूंदी। जेको एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि सिंध में सिंधी चैनल, असां उन्हनि सां भरपूर नमूने शिरकत कंदासीं। छा लाइ त असां सिंधी आहियूं, सिंध असांजी आहे ऐं असां सिंध जा आहियूं ऐं सिंध में रहंदड़ सभु असांजा ॿाहिरि आहिनि। अजरक ऐं टोपी असांजो शान आहे, असां हिनखे वॾे मान ऐं शान सां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।